जय झूलेलाल। तव्हां सभिनी खे गोपाष्टमीअ जूं लख लख वाधायूं हुजनव। अॼु गोपाष्टमीअ जो ॾींहुं आहे त जंहिं बि गोपाष्टमीअ जो विर्तु रखियो आहे उनखे हीअ कथा ज़रूरु ॿुधणु खपे, छो त हीअ कथा ॿुधण सां ई गोपाष्टमीअ जो विर्तु पूरो थींदो आहे। जेको बि विर्ती जंहिं विर्तु रखियो आहे अगरि उहो हीअ कथा नथो ॿुधे त उनखे विर्त जो अधु फल मिलंदो आहे, पर जंहिं विर्तु न रखियो आहे उनखे बि हीअ कथा ज़रूरु ॿुधणु खपे। त अचो सभई मिली प्रेम सां हीअ गोपाष्टमीअ जी कथा ॿुधूं। त तव्हां सभई प्रेम सां चओ, गौ माता जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। कारकत महात्म अध्याय 32 गोपाष्टमीअ जी कथा। श्री सूत जी महाराज खां सोनक आदिक ऋषि पुछण लॻा त हे स्वामी, कृपा करे गोपाष्टमीअ जी कथा ऐं हुन जी विधि ॿुधायो। श्री सूत जी महाराज चवण लॻो त हे ऋषीश्वरो, मां तव्हांखे पुराणनि जी पवित्र कथा थो ॿुधायां, कृपा करे कन ॾेई ॿुधो। हिन कथा जे ॿुधण सां बेशुमार अश्वमेधन यज्ञनि जो फल ऐं 1000 गौदान करण जो फल प्राप्त थिए थो। कथा हिन तरह आहे। पहिरियां ई भॻवानु कृष्ण वषणनि जो पालक हुयो, पर कतीअ सुॾी अष्टमीअ ॾींहुं त गौनि जो गोप थियो। तंहिं करे उन्हीअ अष्टमीअ खे गोपाष्टमी चवंदा आहिनि। हिन पवित्र ॾींहुं गायुनि खे गाहु ॾियणु घुरिजे, परिक्रमा ॾेई पंधु करणु घुरिजे। ईअं करण करे मन जा सभई मनोरथ सिद्ध थियनि था। ॿियो त कृष्ण भॻवान खे जीअं राधिका प्यारी आहे तीअं राधा कुंड बि प्यारो अथसि। तंहिं करे गोपाष्टमीअ ॾींहुं राधा कुंड में सनानु करे कृष्ण जी पूॼा करणु घुरिजे। कृष्णचंद आनंद कंद मुरली मुकुंद जे पूॼा करण करे सभई पाप ईअं परे भॼंदा आहिनि जीअं शींहं खे ॾिसी गिदड़ वञी गारनि में लिकंदा आहिनि। गौ हत्यारो, ब्रह्म हत्यारो, शराबी ऐं विर्त जे भंग करण वारो अहिड़ा पापी गौनि जे धुर करे पापनि खां छुटी गौ लोक में वञी वासो कंदा आहिनि। गौनि जे पुठियां जेतिरा जेको पेर खणंदो ओतिरनि कुलनि ताईं हू वैकुंठ में वञी वासो कंदो। गौनि जे पालक गृहधारी ब्रज बिहारी कृष्ण मुरारी गोपाल भगवान जेको गऊ पूॼा जो महात्म चयो आहे सो मां तव्हांखे ॿुधायां थो। गऊ पूॼा जो महात्म हिन तरह आहे। श्री कृष्ण भॻवान जो कथन आहे त जेको मुंहिंजा प्रेमी भगत चंदन, चांवरनि, गुलनि, फुलनि इत्यादिकनि सां गौनि जो पूॼन कंदा आहिनि उहे ॼण मुंहिंजी ई पूॼा कंदा आहिनि। जेके गऊअ जे मुख में अटे जो पेड़ो, लॾूं या पकल अन्न ॾींदा आहिनि उन्हनि खे अनंत फल मिलंदो आहे। उन्हनि जो पुण्य जो कथन केरु करे सघंदो। गोपाष्टमीअ ॾींहुं सूरज भॻवान जे अस्त थियण खां अॻु में गायुनि जे गुस वक़्तु शहर जे ॿाहिरां गुलाब, राबेल, चंबेलीअ, मोती ऐं ॿियनि तरह तरह जे गुलनि जूं मालाऊं ठहिराए अटे जा पेड़ा, लॾूं, पकवान गायुनि खे खाराइजनि। कुंगुअ, चंदन ऐं चांवरनि सां हुननि जी पूॼा करे, छो त गोपाष्टमीअ समान ॿी का बि तिथि भॻवान खे प्यारी न आहे। गोपाष्टमीअ समान ॿी का बि तिथि भॻवान खे प्यारी न आहे। गोपाष्टमीअ ॾींहुं गऊअ जे पूॼन करण खां सभिनी दाननि ऐं तीर्थनि जो फल मिले थो। गऊ मंत्र पढ़ी पहिरियां ई गऊअ जा चरण धोइण घुरिजनि। हीअ मंत्र पढ़िजे, लक्ष्मी माता हे सुखदाता, हे विष्णुअ जी प्यारी, कष्ट कटे छॾ, पाप पटे छॾ, मुक्ति ॾे मोचारी, सभ जा काज पुॼाईंदड़ वारी, संतनि जी हितकारी, हेमो हथड़ा ॿधी करे तो दर आहे जारी। इहो मंत्र पढ़ी
गऊ जा चरण कमल धोई ऐं गऊ माता जे अॻियां ॿई हथड़ा ॿधी हिन तरह वेनती करे, हे माता, तुंहिंजे लाइ चंदन धूप ऐं ॿिया ख़ुशबूदार पदार्थ कुंगू वग़ैरह आंदा अथमि, गुलनि जूं ख़ुशबूदार मालाऊं ठहिरायूं अथमि, सो तूं ग्रहण कर। घीअ जे वटियुनि सां हीउ ॿरंदड़ ॾीओ, हे माता, तूं ग्रहण कर। फल फूल लॾूं ऐं पेड़ा मुंहिंजो ॾिनल नैवेद्य ग्रहण कर ऐं असांजूं सभई कामनाऊं सिद्ध कर। हे जगत जी जननी, जगत जी माता, मां तोखे वारंवार नमस्कार करियां थो। तूं मूंखे जगत में ॾुधनि पुटनि वारो कर। तीअं चई गऊअ खे परिक्रमा ॾिजे ऐं गऊअ जे पुठियां हलिजे। 33 करोड़नि देवताउनि खे पूॼन करे जो फल मिले थो, उहो गोपाष्टमीअ ॾींहुं हिकु गऊअ जे पूॼन करण करे प्राप्त थिए थो। अश्वमेध यज्ञनि में हज़ारनि ब्राह्मणनि खे भोजन कराइण करे जो फल मिले थो, उहो हिकु गऊअ खे गाहु खाराइण सां प्राप्त थिए थो। सभिनी देवताउनि जे मंदरनि ऐं ठाकुरनि द्वारनि में गुलनि चढ़ाइण करे जो फल मिले थो, उहो फल गोपाष्टमीअ ॾींहुं फ़क़ति हिकु गऊ दान करण सां प्राप्त थिए थो। ब्राह्मण जे सभिनी देवताउनि ऐं पितरनि खे परिक्रमा ॾियण करे जेको फल मिले थो, उहो फल गोपाष्टमीअ ॾींहुं गऊ माता, जेका सभिनी सुखनि जी दाता आहे, ॼमण खां वठी मरण ताईं गाहु खाई अमृत जहिड़ो खीरु ॾेई पाले थी, जंहिंजी रक्षा करणु हर कंहिं हिंदू मनुष्य मात्र जो धर्म आहे। पंहिंजी माता त पूरा 12 महीना बि खीरु पीआरे न सघंदी आहे, पर हर घड़ीअ कक थी पई मारींदी आहे। पर गऊ माता त उमिरि भर नंढे मां पाले वॾो करे थी। हुन जे ॻोठ ऐं छिणो जायुनि खे पवित्र करे थो, जिते पाठ पूॼाऊं थियनि था। भॼन गऊ माता जो। ॿुधो हे गऊ जा उपकार, हिंदू धर्म जी माता आहे, वेही कयो त वीचार। गाहु खाए थी, खीर ॾिए थी, ॾुध मखण माॻी थिए थी, जंहिं मां ठहनि ॿियूं शयूं ताक़तदार। ॿुधो हे गऊ जा उपकार। गऊनि मंझा गाबा थियनि था, गाॾियुनि में उहे माल ढोइनि था, लहनि असांजा आचार। ॿुधो हे गऊ जा उपकार। ॾांद बनीअ में हर काहिनि था, ज़मीन खे उहे पाणी ॾियनि था, तन में थियनि अन्न अपार। ॿुधो हे गऊ जा उपकार। छेणो ॻोठ गांइ जो पवित्र आहे, किनियुनि जायुनि खे छॾे ठाहे, उते थियनि पाठ पूॼाऊं। ॿुधो हे गऊ जा उपकार। शादीअ गमीअ में गऊ दान कनि था, वेद शास्त्र इहा आज्ञा ॾियनि था, जंहिं मां कटिजनि पाप अपार। ॿुधो हे गऊ जा उपकार। हे मन चवे सत्यवादी सतायो, हे मन चवे सत्यवादी सॾायो, दर दर गऊशाला ठाहियो, थे हिंदू धर्म जी जयकार। ॿुधो हे गऊ जा उपकार। चङनि चङनि पुरुषनि गऊशाला ठाही, तन मन धन सां आहे सेवा कमाई, तन सां थियो पैदा मददगार। ॿुधो हे गऊ जा उपकार। ब्राह्मण खे गऊ दान करण करे 7 कुलनि जो उद्धार थिए थो। तपस्या, दान, पुण्य, स्नान, तप, जोग ऐं यज्ञ करण मां जो फल नथो मिले, सो गोपाष्टमीअ ॾींहुं विर्त रखण सां मिले थो। जेको मनुष्य हीउ विर्त रखे थो ऐं उन्हीअ ॾींहुं गऊनि जी पालना करे थो, सो सूरज चंड जे हुजण ताईं अनेक प्रकारनि जा भोग भोगे विष्णु लोक में वञी वासो करे थो। जेको अहिड़ो महाफलदायक विर्त रखी गऊनि जी सेवा नथो करे, सो ब्रह्मा जे केतिरनि ई कल्पनि ताईं नरक में निवास थो करे।
ऐं हिन लोक में रोगी कुबो कोढ़ियो अंधो मंडो ॿोड़ो थिए थो। गोपाष्टमी ॾींहुं जेकॾहिं शाम जे वक़्तु श्रवण नक्षत्र हुजे त उहो मुक्तीअ जे ॾियण वारो जयंती योग चइबो आहे। जेको जयंती योग नथो करे उहो ब्रह्म हत्या गऊ हत्या जे पापनि जो अधिकारी थो थिए। जेको गोपाष्टमीअ ॾींहुं विर्तु रखी गऊं जी सेवा नथो करे उहो सर्प जी जूणी पाए थो। उन्हीअ ॼण त गॾु काम हिली बाज ऐं माण्हूअ जो मांस खाधो। कतीअ जे सुॾिन में जेको गोपाष्टमी नथो करे उहो ब्रह्म राक्षस थिए थो। इन्हीअ मनुष्य जो 100 कुल नरक में वञे थो। जेको श्रवण नक्षत्र जे गोपाष्टमीअ ॾींहुं शुक्ल पक्ष में गऊ माताउनि जी पूॼा करे थो उन्हीअ खे पुट पोटा सुपात्र थियनि था। सदाई निरोगी रहे थो। सुर्ग लोक जा सुख माणे आनंद भोगे वरी मृत्यु लोक में अची उहो राजा जे कुल में जनम वठे थो। वॾो धनवान थिए थो। यम जा दूत उनखे सताए नथा सघनि। इन्हीअ देश में मर्ज़ीअ मुजिबि बादल बरसात कनि था। अन्न धन अकीचार थो थिए। सुख संपत्ति वधे थो। प्लेग वबा कालरा महामारी ऐं ॿियूं माता जहिड़ियूं ख़ौफ़नाक बीमारियूं वासो नथियूं कनि। हुन देश में को बि विघ्न वेझो नथो अचे। अनेक प्रकारनि जा पाप निवृत थी वञनि था। भॻवान पंहिंजे मुखार बिंद सां चवे थो त अहिड़ो मनुष्य मूंसां मिली हिकु रूप थी वेंदो आहे। गोपाष्टमीअ खां मथे ॿियो को बि विर्तु कोन्हे। जेको हीअ कथा एकाग्र चित्त थी ॿुधे थो उन्हीअ खे अग्नि सोप यज्ञ जो पुण्य जी प्राप्ति थिए थी। उपदेश। गोपाष्टमीअ जो ॾींहुं भगत जो भंडारवा विर्त वारनि वास्ते ॼण सुर्ग जो सिंगारवा। त्रिवेणी तीरथ में जेको 3 ट्रिब्यूट मिटार ॾे गोदावरी जमुना गंगा तीरथ तंहिं लाइ तयार आ। विष्णु शिव ईश्वर जी भक्ति गौन जी सेवा कजे। दुख दर्द तंहिंजे थिए दफ़े दुख दर्द तंहिंजो थिए दफ़े जो संत सेवादार रिद्ध सिद्ध ऐं नवनिधि तंहिं पुरुष खे छो न मिले। तन मन धन सां हरिय जो पुरुष पूजादार। दया धीरज धर्म दिल में हो त हरदम धार जाए। ॿियो किस्सो सभु कूड़ थी हिकिड़ो सचो करतार। गोपाष्टमीअ जो ॾींहुं भगत जो भंडार आ। विर्त वारनि वास्ते ॼण सुर्ग जो सिंगार आ। पद्म पुराण मां कारकत महात्म गोपाष्टमीअ जे कथा बाबति 32 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय। श्री विष्णु भगवान जी जय। गौ माता जी जय। जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे। कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर तुम पालन
कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति, स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलो दया में, किस विध मिलो दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे, स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा, स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे, स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।